डिगड़ी शहर में पहिरियों पेट्रोल पंप ESSO कंपनी जो हो जेको 1966 ईस्वीअ में क़ाइमु थियो। डिगड़ी शहर में आगाटी बैंक सिंध मर्कल ठाहियल हुई जेका सेठ उमरुद्दीन आराई जी जाइ में क़ाइमु हुई। तंहिंखां पोइ 1964 ईस्वीअ में डिगड़ी अंदरि नेशनल बैंक क़ाइमु थी। डिगड़ी जी टाउन कमेटी जी इमारत अंदरि हिकु डिस्पेंसरी हूंदी हुई जिते डॉक्टर नवाज़ अली बलोच वेंदो हो। डिगड़ीअ जो पहिरियों MBBS डॉक्टर ऐं मेडिकल ऑफिसर डॉक्टर नवाज़ अली लिगारी बलोच हो जेको मास्तर ज़ुल्फ़कार अली लिगारीअ जो वालिद हो। बाक़ी फ़ेरुज़द्दीन ऐं आसम बंगाली जे वालिद वटि जेका डिग्रियूं हुयूं उनखे LFMF चयो वेंदो हो। डिगड़ी शहर जी कैपरी सिनेमा डॉक्टर फ़ेरुज़द्दीन ठाराई हुई जंहिंजो अॻु नालो डिगड़ी टाकीज़ हो। पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्ट डिगड़ीअ खे वाटर सप्लाई ॾियण जो ऐलान कयो। डिगड़ीअ में वाटर सप्लाई 1974 ईस्वी में ठहियो। उन जो ठीको टंडोजाम जे हिकु मेमण ठेकेदार हाजी वरियल मेमण जेको एडवोकेट हबीबुर रहमान मेमण जो चाचो हो खयो हो। उन इहा सिनेमा वरिती हुई ऐं उन जो नालो डिगड़ी टाकीज़ मां बदिलाए हैदराबाद जे कैपरी सिनेमा खां मुतासिर थी कैपरी सिनेमा रखियो। तॾहिं मैजेस्टिक सिनेमा खे मेस टॉकीज़ सॾियो वेंदो हो। इहा सिनेमा कैपरी सिनेमा खां अॻु हिकु मेमण ठाराई हुई, पोइ उनखां रहमतुल्लाह आराई वरिती हुई। डिगड़ी शहर में मेन चौक ते क़ाइमु जामे मस्जिद वारी हंधि अॻु घोड़नि जो अस्तबल हूंदो हो। डिगड़ी शहर में तौफ़ीक़ पेट्रोल पंप 1982 ईस्वीअ में, सनी पेट्रोल पंप 1993 ईस्वीअ में ऐं मौज़म पेट्रोल पंप तक़रीबन 2005 ईस्वीअ में क़ाइमु थिया।